अॼु असां दादू वापारी ता जे प्लेटफॉर्म तां पुरअमन शटरबंद हड़ताल जी कॉलोनी जेका अल्हम्दुलिल्लाह वापारी भाइरनि भले सुठे नमूने सां निभायो। अॼु ॾिठो हूंदो तव्हां कैमरा जे अॻिसां त सॼो दादू शहर बंदि हो। मसालो अमन अमान जो मसालो आहे, शहर में सफ़ाई सुथराई जो मसालो आहे ऐं बिजली जो बहरान आहे, कई अनेक मसइला आहिनि। पर अॼु असां अमन अमान जे मसइले ते ही सभु वापारी सरापा एतिरा करे दादूअ जे SSP चौराहे ते बीठा आहियूं। साईं मुंहिंजा ही जॾहिं खां दादूअ में SSP साहबु आयो आहे, हिन सभु थाणा पैसनि ते विकिणी छॾिया आहिनि ऐं चोरनि खे लीज़ ॾेई छॾिया आहिनि त उहे धाड़ा फुरूं कंदा अथनि। उन्हनि खां को पुछाणो न आहे। शहर जो वापारी जॾहिं ऑनलाइन कराइण पैसा वापारियुनि ॾे मोकिले थो त उहो वापसि वञे थो त उन खां पैसा खसिया था आहिनि। 6 महीननि खां वठी 100 खां मथे फुरूं थियूं आहिनि ऐं दुकान 60-70 दुकान असांजा भॻा विया आहिनि। उन्हनि जे लाइ असां वक़्तनि FIR कटायूं, NC दाख़िल कई आहे, पर पुलिस जी का बि असां सां का बि कारकर्दगी कान था ॾिसूं। असां वटि हर वक़्तु जॾहिं बि ईंदा आहिनि त असांखां मोहलत घुरंदा आहिनि, 2 ॾींहंनि जी घुरंदा आहिनि, असां 8 ॾींहं ॾींदा आहियूं, पर 8 महीना थी विया आहिनि त उन्हनि जी का बि कारकर्दगी आहे। हिकिड़ी बि वारदात हिनमहिल ताईं हुननि न ॿुधाई आहे त असां हीउ चोर पकड़ान हीउ शहर जे माण्हुनि खे अमुन ॾिनो आहे। शहर जो माण्हू अॼु हीउ फ़ैसिलो करे वेठो आहे त असांखे जेसि ताईं अमुन न मिलंदो, हीउ करप्ट माफ़िया ऐं जेके बि राशि ऑफिसर आहिनि, कुझु बिल्कुलु SSP दादू हिन खे न हटायो वेंदो तेसि ताईं धरड़ो मुकमिल तौर ते भली 8 ॾींहं लॻनि। असां हिते टेंट आणी पंहिंजा बिस्तरा खणी हीउ फ़ैसिलो करे छॾे वेंदासीं। जेकॾहिं असांजा मसाला पुरअमन सां हल न कया विया त असां इंडस हाईवे बंदि कंदासीं। इहो बि इख़्तियार असां रखूं था। सभई सियासी समाजी दूरियूं असां सां गॾु आहिनि, पर वॾे अफ़सोस ऐं ॾुख जी ॻाल्हि हीअ आहे त असांजा MPA पीर मुजीब साहब जंहिंखे असां हिते वोट ॾेई उन्हनि जा इस्तेमालु करे उन्हनि खे हिन ऐवाननि में मोकिलींदा आहियूं, ऐं असांजा MNA साहब मोहतर रफ़ीक अहमद जमाली साहब जंहिंखे असां गुलनि जी वर्खाऊं ॾेई असां उन्हनि जे लाइ वोट ॾेई उन्हनि खे पंहिंजा नुमाइंदा चूंडे उन्हनि खे ऐवाननि मोकिलींदा आहियूं। अॼु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त उन्हनि ॿिन्ही जे तरफ़ खां आवाम सां कंहिं बि क़िस्म जी ॾुख वंडण में न आया आहिनि, पुछण में न आया आहिनि ऐं असांखे कंहिंजे रहम करम ते छॾियो आहे। असां तव्हांजा आहियूं, तव्हां असांजा आहियो। जेकॾहिं तव्हां असांखे क़बूल न कंदो त असां कंहिं ॾे वेंदासीं। अवां खे इहा अपील आहे त अची हिन धरणे में अवाम जे मसइलनि खे खणो। अवाम तव्हांजो आहे। जेकर तव्हां न चाहींदो, न ॾिसंदो त अवाम पंहिंजा फ़ैसिला ज़रूरु पंहिंजे लाइ नवां नुमाइंदा चूंडींदो ऐं उन्हनि ॾांहुं वॼाईंदो। अवां उनखे मौक़ो था ॾियो। मां तव्हांखे गुज़ारिश कयां त हिन शहर खे असांखे अमुन खे बहाल करियो, हिन SSP खे हटायो, वापारी ऐं दादू अवाम खे अमुन ॾियो, ख़ुशहाली ॾियो। इहा ई असांजी कामयाबी आहे, अवां जी कामयाबी आहे। हीउ तव्हांजो शहर बि आहे, असांजो बि शहर आहे। असां हिननि करप्ट माफ़िया जे हवाले हीउ शहर न छॾींदासीं। असां पंहिंजी मालिकी हक़ रखूं था। वापारी दादू शहर सॼो पंहिंजी मालिकीअ लाइ उथी बीठो आहे। हीउ ॾिसी रहिया आहियो दादू सुबुह जो 8 बजे खां वठी हिनमहिल ताईं सरापा चार्ज आहे। हीउ सहाफ़ी बिरादरी, सिंध TV ऐं सभिनी नुमाइंदनि जी वॾी महिरबानी आहे जिन लाइव करे हीअ असांजा मसइला आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। हीउ सहाफ़ी बिरादरी जी फतह आहे, अवाम जी फतह आहे। तव्हां सभिनी वॾी महिरबानी।